कॉपी करण जो दुनिया जो अनोखो तरीन तरीक़ो बि शागिर्द खे कम न आयो। इम्तिहाननि में कॉपी करण जो कल्चर थोरो या घणो पर तक़रीबन दुनिया जे मुल्कनि में ॾिठो वेंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा शागिर्द कॉपी करण जे लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमाल कंदा रहंदा आहिनि। अहिड़े ई हवाले सां स्पेन जे हिक शागिर्द इम्तिहान में कामयाबी लाइ अहिड़ो अनोखो तरीक़ो इस्तेमाल कयो जो उस्ताद बि दंग रहिजी विया, पर इंतज़ामिया पोइ बि उन शागिर्द खे कॉपी कंदे पकड़े वरितो। गुज़िरियल हफ़्ते यूलेंडा डी लूची नाले हिक प्रोफेसर पंहिंजे सोशल मीडिया जे अकाउंट ते कुझु बाल पेनुनि जूं तस्वीरूं शेयर कयूं ऐं उन्हनि जे कैप्शन में लिखियो त ऑफिस खे साफ़ कंदे यूनिवर्सिटी जी यादगार हथ आई आहे जंहिंखे अवां अॻियां शेयर करे रहियो आहियां। प्रोफेसर जो चवणु हो त कानून जे हिक शागिर्द 11 बाल पेनुनि ते हिक मज़मून जो सॼो मवाद लिखी इम्तिहानी सेंटर में कॉपी करण जे लाइ आंदो। हुन चयो त ॾिसण में त इहे आम पेनूं ई नज़र अची रहियूं हुयूं, पर गौर कजे त उन्हनि ते फ़ौजदारी जो मुकम्मल कानून उकिरियल हुयो। प्रोफेसर पारां शेयर कयल इन्हनि तस्वीरुनि खे लखें माण्हू लाइक करे चुका आहिनि ऐं 25,000 वाहपेदारनि उन्हनि खे पंहिंजी पोस्ट बि बणायो आहे।